असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं दाद लगारी वेझो लोही पुल वटि, जिते ॻोठाणा गुज़िरियल 2 हफ़्तनि खां माड़ी गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयूं बीठल आहिनि। अचो पुछूं था उन्हनि जो छा मामिलो आहे। माड़ी गैस जी इंतज़ामिया त पंहिंजी जॻह ते, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बि असां ताईं कोन्हे आई, छो जो असां हिते काफ़ी माण्हू वेठा आहिनि। असां सां माड़ी गैस मुसलसल पोयनि 50 सालनि खां ज़ुल्म करे रही आहे ऐं उन सां गॾु असांजी तालीम ख़तमु कराई वई आहे। असां वटि न रोड आहिनि, रस्ता आहिनि, न ई असां वटि का एजुकेशन आहे। पाणी जो इहो हालत लॻी पई आहे त तक़रीबन 95% माण्हू जेके आहिनि हेपाटाइटिस सी जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि, लेकिन कंहिं क़िस्म जो को तदारक न थी रहियो आहे। असां घुर कयूं था त असांखे पंहिंजा उहे हक़ ॾिना वञनि जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान असांखे ॾियराया। असांजी जेके हीअ ज़मीननि मां गैस वञे थी, यानी पेट्रोल वञे थो, उन जो असांखे हक़ नथो मिले। उन जेको सुप्रीम कोर्ट खां हिकु आर्डर मिलियल आहे 5 किलोमीटर ते गैस ॾियणी आहे, सिहत जे हवाले सां अस्पतालूं ॾियणियूं आहिनि, पाणी जे हिसाब सां आरो प्लान, असांखे अहिड़ी का बि सहूलियत न मिली आहे, जंहिंजे करे असां हीअ एहतिजाज कयूं था। हीअ असांजो बुनियादी हक़ आहे, असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील कयूं था त असांजे जाइज़ मसइला आहिनि, जंहिंमें तालीम, सिहत ऐं उनखां अलावा गैस जी सहूलियत असांखे मुहैया कई वञे। इहो जेको असांजो बुनियादी हक़ आहे, इहो असांजो हल थियणु घुरिजे। आवाम खे पंहिंजो कानूनी हक़ ॾे, जेकॾहिं न ॾींदी त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में जेको आहे उनखे पेश थियणो पवंदो, जंहिंमें ख़ासि तौर ते हू जेके हथकंडा इस्तेमालु कंदी आहे मक़ामी वॾेरो, पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया। ऐं असांजो सुठो दोस्त DC लॻो आहे, जंहिंमें उमेदु आहे त हू आवाम खे रिलीफ ॾींदो। जेकॾहिं नथो ॾिए त हू बि इनशाअल्लाह हिन आवाम जे हक़नि जे लाइ पाण पेश थी कोर्ट में अची जवाबु दाख़िल कंदो। माड़ी गैस जी मैनेजमेंट ई ॿुधाए सघे थी, उहे जेको आहे त अची करे लाइव ॿुधाइनि त उन्हनि छा कयो आहे। उन्हनि ज़ुल्म खां सवाइ कुझु बि न कयो आहे। ऐं असां अपील था कयूं असांजे जेको आहे पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे, वज़ीर आला सिंध खे, ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं असांजो जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे DC साहिबु आहे, ऐं उनखे असां अपील था कयूं त ख़ुदारा जेके असांजी जेके हक़ आहिनि असांखे ॾियारिया वञनि। ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां माड़ी गैस कंपनी गैस खणी रही आहे, पर हिन वक़्तु ताईं जेका रोडनि जी हालत आहे उहा तमामु ख़राबु आहे। ॻोठाणनि चेतावनी ॾिनो आहे त जेकॾहिं कंपनी इंतज़ामिया के बि असांजा मुतालबा न मञिया त असां जेको उन्हनि जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट में वेंदासीं ऐं पंहिंजा हक़ वठण ताईं जेको आहे कैंप पंहिंजी जारी रखंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।